साचो सतराम। पासा सन सतराम धाम हैदराबाद जी प्यार भरी भूमि शांशा सदगुरु सचे साई सतराम दास साहब जी 115 साल वर्षी उत्सव जे प्यार भरे अवसर से उन्हीं सचे साई जी रहमत पाए रहे सोरे शुभ मौके पूज पहचान हैदराबाद एसएससी मंडल ऐसा भावरा भैंड्रू ऐसी संगत के पूज देवरी साहब सन सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना अहवाद असल में उन्हीं सच्चे साईं जी दावन में ईंदा तो ये मकसद होता है पंहिंजे जीवन के सही राह ॾियो पंहिंजी जिंदगी के सही रास्ते ते हलायो ऐं पंहिंजे जीवन के अहिड़ो अॻिते वधाई जीअं असां हित में सुखी रहूं ऐं अॻिते में सुखी रहूं छाकाणि आमतौर सां जीवन आम तरह से गुजरंदो असां आयासीं खाधो से पीतो से रहा से घुमया से फिरया से हलिया विया से कुछ असांजा अंदाज कुछ असांजो आवाज कुछ असांजा अमल अहिड़ा हूंदा जेके कॾहिं असां बिल्कुलु तमामु घणो चङा हूंदा आहियूं त कॾहिं तमामु घणो मंदा कॾहिं असांजो आवाज़ एतिरो त वणंदड़ हूंदो आहे जो सबके भाईंदो आहे ऐं कॾहिं अहिड़ो कड़वो ॻाल्हाईंदा आहियूं जो साम्हूं वारे खे पूरो करे रखंदा कॾहिं असांजा अमल एतिरा चङा हूंदा आहिनि जो ॿिया तारीफ़ कंदा आहिनि पर पाण में अंदर में फूलिया न समाईंदा ऐं कॾहिं कॾहिं असांजा कर्म अहिड़ा त उल्टिया हूंदा जो ॿियनि खे छॾो पंहिंजो पाण खे बि शर्म ईंदो आहे तंहिंजे करे सॼो जीवन हमेशह ॾिसंदासीं वो जगमगाहट बणिजी वेंदो आहे ऐं जेकर सॼे जीवन में कॾहिं दुख कॾहिं सुख कॾहिं ख़ुशी कॾहिं गम कॾहिं प्यार कॾहिं नफ़रत कॾहिं मोहब्बत कॾहिं क्रोध कॾहिं नफ़ो कॾहिं नुक़सान कॾहिं इज्जत कॾहिं रुसवाई असांजो जीवन डगमगाईंदो रहंदो आहे
पर जी तो मालिक असां सभिनी इंसाननि खे इंसान बनाए करे मोकिलियो, असांखे बहितर बनाए करे मोकिलियो। इन करे असांजो जीवन हमेशा अहिड़ो हुजे जीअं असां सही इंसान थी करे रहूं। ऐं हक़ीक़त में इंसान जो मक़सद ही हूंदो आहे त चङो थिए, बहितर थिए, हर मोड़ हर मौके ते पंहिंजो पाण खे संभाले करे हले। इन करे असां सभ खां वधीक पंहिंजी इंसानियत खे रखंदा आहियूं। ऐं कॾहिं बि कुझु ग़लति कंदासीं त पंहिंजी इंसानियत खे असांखे यादि ॾियारी रहंदी। जीअं असां कॾहिं शेर खे न चवंदा आहियूं तूं शेर थी, उनजो कम ई आहे बहादुरी। कॾहिं कंहिं गिदड़ खे न चवंदा आहियूं तूं गिदड़ थी, उनजो कम ई आहे डरपोक। कॾहिं कंहिं कोयल खे न चवंदा आहियूं तूं कोयल थी, उनजो कम ई आहे मिठो ॿोलण। कॾहिं कॾहिं कांउ खे न चवंदा आहियूं तूं कांउ थी, उनजो कम ई आहे कड़वो ॿोलण। कॾहिं कंहिं वण खे न चवंदा आहियूं तूं वण थी, उनजो कम ई आहे जेको अचे उनखे छांव ॾियण या फल ॾियण। हर हिकु पंहिंजो पंहिंजो कमु कंदो आहे। जेका जंहिंजी आदत, जेका जंहिंजी नेचर, हू तहिड़ो हलंदो आहे। पर असां अगरि इंसान खे ॾिसंदासीं, इंसान अगरि कुझु ग़लति कंदो, कंहिंखे सताईंदो, कंहिंखे ॾुखाईंदो, कंहिंखे परेशान कंदो, कंहिंसां ग़लति व्यवहार कंदो, तो उनखे हिकदमि चवंदासीं कुझु इंसान थी कुझु माण्हू बण। उनखे असां चवंदा आहियूं कुझु इंसान थी कुझु माण्हू बण। जेको असां उनखे चवंदा आहियूं तूं इंसान थी माण्हू बण, इंसान तो अॻु में ई आहे। पर इंसान थियण जे चवण जे पोइतां मक़सद इहो हूंदो आहे त मालिक तोखे एतिरो बहितर बणायो, एतिरो चङो बणायो। मालिक तोखे सभिनी जीवन में रहंदड़ जीवन खां उत्तम ऐं श्रेष्ठ बणायो। मालिक तोखे सभ खां सुठो बणायो। उन पंहिंजी रहमत कई तोखे एतिरो चङो बणायो त पोइ तूं पंहिंजी नेचर को छो थो वञे? तुंहिंजो कमु आहे जहिड़ो मालिक बणायो ओड़ो त थी। जहिड़ो उन मालिक तोखे इंसान बणायो आहे तो इंसान थी करे त रहो। तंहिंजे करे मालिक असांखे जेको इंसान बणायो, उन बणायो ई इन करे जी असां एतिरा बहितर ऐं चङा थी करे अचूं। अमेरिका में हिकिड़ो डॉक्टर साइंटिस्ट आहे, त इहो आम नार्को इंजेक्शन ॾेई करे कंहिंखे बि सच ॻाल्हाइणो हूंदो आहे या पोयां कुझु पुछणो हूंदो आहे, उनखे इंजेक्शन ॾेई करे सच कराईंदा आहिनि। इहो त थींदो ई आहे, तो सच ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे। तो डॉक्टर आहे भई कॾहिं बि तकलीफ़ थींदी आहे कंहिंखे, जीअं नेचर वाइज़ कोई माण्हू थोड़ो हल्को सो पागल हुजे, कोई डरपोक हुजे, कंहिंखे दिमाग़ी कमज़ोरी हुजे, पोइ उनखे पोइ त वठी वेंदो आहे। पोइ जन्म में
इंजेक्शन ॾेई करे उनखां पोइ तूं छा करे थो कीअं कंदो कंहिंखे पाणी जो ख़ौफ़ आहे कंहिंखे बाहि जो ख़ौफ़ आहे पोइ उहो ॻाल्हाए करे पुछंदो भई कहिड़ी जॻह ते उथिजो जंहिंजे करे हिनखे इहो ख़ौफ़ थियो पाणी को ख़ौफ़ त खाए थो पर कॾहिं उहो ख़ौफ़ वेठो दिमाग़ में पोइ जॾहिं उनखे कंहिं हिकु जनम में मिलंदो आहे कंहिं ॿिए जनम में मिलंदो आहे त पोइ उनखे ओड़े नमूने काउंसलिंग करे या सम्झाए करे या उते ई उनखे भई सिधो करे ॾेई छॾींदा सही थी वेंदो आहे पर जीअं त अंग्रेज़ आहे इनखे पुनर्जन्म ते विश्वास न रखंदो त ॿियो जनम बि थींदो आहे जीअं ॿुधंदो सभु कुझु उनजी खोपड़ी पंहिंजे हिसाब सां हिकिड़े ॾींहुं हिकिड़े खे पोइ जनम में थी वियो पर गुज़ारे वियो उहो उनको पूछे जंहिंखे बेहोश कई पोइ उनको सवाल पूछे कि हाणे तूं पोइ जनम में बीठो आहे इधर ठीक हालो जन्म थियो कुछ भी थियो मानो तो कोई कम ना है लेकिन जन्म और मरण के बीच में जो विच वारो पीरियड हूंदा त हिते वेंदा उहो ते छा कंदा उते कीअं थींदो आहे समझो उते रजुता त स्पेसिफिक पर्सन न कुछ भी चऊं तो असांजी आत्मा उते मौक़ा उते रहंदा उते पुछो जेतिरो जंहिंजो हूंदो आहे रही करे ॿिए जनम हली वेंदो त हिन खां पुछो जेको तुंहिंजो उते कोई सूंहं हुजे जेको हितो जो हुजे ऐं उते आयो हुजे हा तुंहिंजो पीउ बि असां सां गॾु रहंदो तुंहिंजो पुटु बि असां सां गॾु रहंदो असां सभु गॾु हुआसीं हिकदमि चौंकी वियो मुंहिंजो पीउ बि उते पुटु बि थिए त कीअं पतो पियो जेको तुंहिंजो पीउ हो उनखे दिलि जी तकलीफ़ उनजी दिलि उल्टो कमु करे पई तंहिंजे करे तकलीफ़ रहंदी ऐं उन गुज़ारे वियो उते आयो असां उते कॾासीं ॿुधाई जो छड़ो मूंखे पतो कंहिंखे पतो ई न मुंहिंजे पीउ खे इहा बीमारी बि हुई मां डॉक्टर में इलाजु छड़ो मूंखे अकेले खे पतो कंहिंखे ख़बर ई न हुई हिकदमि हेॾो थी वियो वरी पुट लाइ पुछे त पुट जे लाइ जेका बीमारी छड़ो हिनखे ई ख़बर पई पुट वेंदो छा में पियो आहे कंहिंखे ॿुधाए बि न पियो सघे वरी ॿुधायोसि तुंहिंजो पुट हिन बीमारी में मरी वियो हिकदमि चौंकी वियो कि मुंहिंजे पुट जी बीमारी वेंदी त पोइ जंहिंमहिल हिन जूं ॻाल्हियूं थियूं हिनखे विश्वास आयो कि इहो कुझु थींदो आहे उनखां बाद हिन उनखां पुछो कि उते जे वेंदा त वरी हेॾे ईंदा छो ईंदा तव्हांखे कर्मनि जो हूंदो आहे अमल जो हूंदो आहे छा हूंदो आहे हिकु ॾिसो उते रहंदा पोइ जॾहिं असांखे इंसान बणजण जे लाइ हिते मोकिलियो वेंदो आहे जॾहिं इंसान जो जनम ॾिबो आहे उहो इन करे वञी करे त पंहिंजो पाण खे डेवलप करे अचो वञी करे पंहिंजो पाण में इंसानियत भरे अचो तव्हांजो इख़लाक़ किरदार गुण रहन सहन हली चली उहा एतिरी चङी हुजे कि पुराणे जन्मनि जूं तव्हांखे आदतूं आहिनि उहे ख़तमु थियनि तव्हां वरी जीअं सही इंसान थी करे मोटी करे वापसि अचो तंहिंजे करे इंसान बणजण जे लाइ असांखे जेको मोकिलियो वेंदो आहे त वरी ॿियो जनम इंसान जो मिलंदो आहे उहो इन करे वञण खां बाद तव्हां वधीक पाण में सुधरजी ऐं संवारजी करे अचो ॿिए जॻह अचो इन खां वधीक चङा थी करे अचो इख़लाक़ किरदार वारा थी करे अचो सो हक़ीक़त
असां जेके बि इंसान आहियूं, असां जेको जनम थींदो आहे उहो थींदो आहे त असां जहिड़ा जनम थियासीं उनको असांखे अध खां वधीक बहितर थियणो आहे, चङो थियणो आहे। ही जनम असांखे विञाइण जे लाइ न मिलियो आहे, ही जनम असांखे पंहिंजो पाण खे ठाहिण जे लाइ मिलियो आहे। ही जनम दुख वधाइण लाइ न मिलियो आहे, ही जनम सुखियो राम जी समझ वठण जे लाइ मिलियो आहे। हे जनम असांखे मनमानी करण लाइ न मिलियो आहे, हे जनम हक़ीक़त में असांखे अहिड़ो बहितर थियण लाइ मिलियो आहे जंहिंसां इंसान जो महान थी वञूं, ऊचा थी करे वञूं। तंहिंजे करे हे जनम असांखे सिर्फ़ु खाधो पीतो उथी वेठी शोबाज़ी या पंहिंजी मनमानी करण उन जे लाइ आहे ई न। हक़ीक़त में हे जनम कुदरत जी तरफ़ां हिकिड़ो वॾी सौगात, वॾी रहमत आहे। अगरि इंसान थी करे आयासीं, अॻिते वेंदासीं त कई गुना वधीक सुठा थी करे वेंदासीं त सुर्ख खां वधीक मालिक जी रहमत ऐं आसीस मिलंदी। तंहिंजे करे हे जनम पंहिंजो पाण खे संवारण ऐं बणाइण जे लाइ मिलियो आहे। पोइ जेकॾहिं इन जनम में असां पंहिंजो पाण खे संवारींदा, स्पीकर में थोरो हेॾे फेरे छॾो, मुंहुं वॾे करे छॾो, जेके बि आहे यानी थोरो करे छॾो। त ही जनम असांखे पंहिंजो पाण खे संवारण ऐं सुधारण लाइ मिलियो आहे। इन करे असां उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं, जी रहमत में ईंदा आहियूं, त जीअं असां उते वञी करे बहितर थी करे अचूं, चङा थी करे अचूं, पंहिंजो जेके कमियूं, जेके पंहिंजूं उणायूं आहिनि उहे ख़तमु करे अचूं। इन करे असां सच साईं खे जॾहिं बि ॾिसंदासीं, जेको बि उन जी दामन में ईंदो, उनजी रहमत में ईंदो, उनजूं कमियूं ख़तमु करे उनखे चङो करे छॾींदा। जीअं हिकिड़ो शख़्स सच साईं ॾे आयो, जैसे मुंहिंजो ॿारु आहे, नौजवान आहे, पर ॾाढो ॾिंगो आहे, सभिनी खे सतायो अथई, घर खे तंग कयो अथई, पाड़े खे शहर खे तंग कयो अथई, हिकिड़ियूं शिकायतां ॿुधी ॿुधी जेके ख़राबियूं आहिनि सभु उन में आहिनि मुंहिंजे नौजवान में। इन करे सॼी मुंहिंजी इज़त ख़तमु करे छॾे, पैसो ख़तमु करे छॾियो अथई। इन करे आसीस करो, या उहो न हुजे या मां न हुजां, मुंहिंजी जान छुटे जाए, अहिड़ी औलाद कोई ईअं चङो थींदो, बहितर थींदो। जैसे कोई चङाई बि कंदो ई न आहे, चवंदो तोखे जंहिं महिल अचे तूं चओ हाणे ॾाढो सुठो थींदो, पिटेसि न अचे सां बहितर थींदो। हे आसीस ॾिठी करे जीअं घर वियो, पहिरीं दर जे ॿाहिरो हजूम बीठो, अंदरि घर वियो त उन्हनि सभिनी वरी पंहिंजी शिकायत कयसि, चवंदा मूंखे सच साईं चयो हाणे ॾाढो सुठो थींदो, चङो थींदो, हाणे कुझु न कयो। सो जेको हिन शिकायत करे जेको चयो चवंदा सच साईं चयो हाणे बसि चङो थींदो। तव्हांजो थोरा ॾींहं गुज़रिया, उहो छोकिरो पंहिंजे पीउ ॾे आयो, चयो बाबा मूंखे अलाए छा थींदो पिया, चुप चुप लॻे थी, दिमाग़ ते मोगाई लॻे थी। तो पीउ चयसि, चवंदा तोखे छा आहे, सच साईं जी रहमत थी आहे न, हाणे तुंहिंजो सभु क्रोध, कावड़, साड़, वेड़ सभु ख़तमु थी वई आहे, इन करे तूं चङो थियो आहे, तॾहिं हाल तोखे सच साईं ॾे वठी हलिया। उनखे लड़के सां वठी आयो, हाणे सच साईं जे संग में रहियो, जेको ॿियनि खे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाईंदो हाणे भक्ति में वेहणु शुरू कई, जेको सदाई केरा खोर हाणे सदाई सत्संग में वेहे, जेको ॿियनि खां टपर छीने खणे हाणे ॿियनि खे खाराइणु शुरू कई, भंडार में शेवा शुरू कई, जेको ॿियनि जे मुंहं में धूल विझंदो, उछलाईंदो, पथर हणंदो, हाणे ॿुहारी पाइणु शुरू करे छॾे।
तव्हांजो पूरो जीवन जो बदिलजी वियो, सॼो सभु कुझु सुठो थी वियो, उते वञो। तव्हांजो थोरनि ॾींहंनि में एतिरो चङो थी वियो, बहितर थी वियो, जो पीउ आयो पंहिंजे पुट खे ॾिठे ऐं सच साईं खे चयसि तव्हांजी रहमत थी। तॾहिं सच साईं चयो औलाद मालिक जी रहमत हूंदी आहे, आसीस हूंदी आहे। जॾहिं बि औलाद कोई ख़राबु थिए, ग़लति रस्ते ते हले, उनखे पिटियो न, उनखे आसीस ॾियो, उनजे लाइ चङा लफ़्ज़ ॻाल्हायो। पोइ जीअं जीअं तव्हांखे आसीस ॾींदा वे, जीअं जीअं चवंदा वे मालिक जी रहमत थी आहे, तीअं तीअं हुनजी रहमत मिलंदी वेंदी, उन सभु कमियूं ख़तमु थी वेंदियूं, तव्हांजे गुणनि सां भरिजी करे सभु कुझु बहितर थी वेंदो। सो असांखे अवगुण मिटाए करे गुणनि सां भरिजणा आहियूं, पंहिंजूं ख़राबियूं ख़तमु करे चङाइनि सां भरिजणा आहियूं। असांजो जनम बि इन करे थियो आहे, असां पंहिंजो पाण खे बहितर कयूं ऐं उहो असां हर रोज़ पंहिंजो पाण खे ॾिसूं, पंहिंजो पाण ते तक त मूं में कहिड़ी कमी आहे। जेका जेका चीज़ असांखे ग़लति आदत हुजे, ग़लति ॻाल्हाइण जी हुजे, कंहिंसां ग़लति झगड़े जी हुजे, अंदरि में साड़ जी हुजे, जलन में हुजे, कंहिं ॿिए खे नीचो ॾेखारण जी हुजे, असां उन आदत खे ख़तमु करे मालिक को रहमत करूं, मालिक आसीस कर, मुंहिंजूं कमियूं ख़तमु थियनि ऐं अॻिते एतिरी चङाई करे मां पाण बि सुखी रहां, ॿियनि खे बि सुखी रखां। ऐं जीअं कंदासीं असांजूं सभु कमियूं ख़तमु थींदियूं, असां सभु सुखी ख़ुशहाल ऐं ख़ुशि रहंदासीं, सदाईं ऊचा ऐं बहितर रहंदासीं। तंहिंजे करे असां कमियुनि जी अरदास करूं, चङाइनि खे वधाए छॾियो। जीअं सचे साईं खे पंहिंजूं चङाइयूं वधायो, आसीस खे वधायो, जेके ख़ामियूं खे ख़तमु कंदा वञो। असांजो जनम थियो ई ख़ामियुनि खे ख़तमु करे चङाइनि खे वधाइण जे लाइ आहे। ऐं जॾहिं इहा चीज़ असांजे जीवन में ईंदी, असां अहिड़ा रहंदासीं, हिते बि सुखिया रहंदासीं, उते बि सुखिया रहंदासीं, ॿई जहान तरंदासीं, अॻिते वधंदासीं। ऐं उते थींदो जॾहिं असां ओढ़ा बणिबासीं, ऐं ओढ़ा बणिबा तॾहिं जॾहिं असां उन सचे साईं जो कुझु वक़्तु वेही करे नेम ध्यानु सिमरन कंदा आहियूं। छाकाणि ध्यानु जी हिकिड़ी शक्ति हूंदी आहे, असां जंहिंजो बि ध्यानु कंदा आहियूं उनजा गुण पंहिंजो पाण सां में अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं नाम जो गुण हूंदो आहे त जॾहिं नाम जो जाप कंदा आहियूं असां में शक्ति पैदा थींदी आहे। जॾहिं ध्यान सां गुण बि ईंदा, नाम सां अमल जी शक्ति बि ईंदी, त जेको कुझु कंदासीं, जेके सत्कर्म चङाई कंदासीं, उनजो फल असांखे संसार मिलंदो, असां सदाईं सुखी ख़ुशि ख़ुशहाल रहंदासीं। ऐं जेको जाप कंदासीं उनजो फल अॻिते मिलंदो, असां संसार में सुख ऐं अॻिते स्वर्ग में पहुचंदा, ॿई जहान तरंदा, सदाईं मालिक जी रहमत में रहंदासीं। जे प्यार भरे मौक़े ते और सभु कर थियो, उहो मौक़ो असांखे पंहिंजी इंसानियत यादि ॾियारे थो। असांखे पतो हुजणु खपे असां छो जनम थियो आहे, ऐं जनम जो मक़सदु आहे असां पंहिंजे पाण खे डेवलप करणु आहियूं। जेके असां में अॻे उणायूं रहिजी वयूं उनखे पूरो करणु आहियूं, जेके कमियूं रहिजी वयूं उनखे ख़तमु करणु आहियूं। जेको असांखे अञा गुण वधीक इख़लाक़ मालिक जी रहमत खपंदी, उहा असां पाइण जे लाइ आया आहियूं। ऐं उहो पाईंदासीं तॾहिं जॾहिं असां पंहिंजा अमल, पंहिंजा कर्म सभु सुधारींदासीं। ऐं अमल ऐं कर्म तॾहिं सुधरंदा जॾहिं असां पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार, पंहिंजी चाहत बहितर कंदासीं। ऐं सोच, वीचार, चाहत, अमल उन सचे साईं जे नाम ध्यानु सिमरन सां थींदा आहिनि। असां मुंहिंजी रहमत खे यादि न करे सघंदा आहियूं। भई जॾहिं बि कोई कमी हुजे असां कमी खे मिटाइण जी अरदास करूं ऐं चङाई पाइण ते पंहिंजो पाण खे अॻिते वधायूं। जॾहिं कमी मिटी, चङाई मालिक जी रहमत सां मिली,
तो पोइ सदाई सुखी हूंदा, त हित में सुखी हूं त बि सदाई आबाद हूंदासीं, बहितर हूंदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। सो अॼु प्यार भरे अवसर ते उन सच सतगुरु दा, उन ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सिक श्रद्धा उमंग उत्साह सां उन सच साईं जे नाले ते मेला वर्सियूं उत्सव मल्हाईंदा आहियूं। सो उन उमंग ऐं उत्साह सां असांजे वचननि खे, उनजे जीवन खे, उनजे नाम ध्यान खे पंहिंजे जीवन में वसाए करे अहिड़ा बणिजूं जीअं असां हित में सुखिया रहूं, अॻिते बि मालिक जी रहमत खे पायूं, सदाई आबाद रहूं, सदाई। सॼे प्यार भरे अवसर ते पूज पहचान हैदराबाद SSD मंडल ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी शहरनि जन उत्सव जो आयोजन कयो, उन कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया। सो तव्हां सभिनी खे पूज डेवरी साहब, सन सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सॼो